शाम जो वक़्तु हो। एक 12 सालन जो ॿार घर में दाख़िल थियो। हिनखे सख़्त बुख लॻल हुई। हू इन उम्मीद सां तकिड़ो तकिड़ो अची घर पहुतो त मानी खाई पेट जी बाहि विसाईंदो। पर जॾहिं हिन पंहिंजी माउ खां मानी घुरी त उनखे जवाबु मिलियो, खाइण लाइ घर में हिन वक़्तु कुझु बि न आहे। ॿार जो वालिद ग़रीब हुयो। हू महिनत करे थोरी कमाई कंदो हो। रोज़ानो कमाए ऐं रोज़ानो दुकान तां सामान वठी पेट भरणु इहा हिननि जी ज़िंदगी हुई। कॾहिं ईअं बि थींदो हो छोकिरे जो पीउ ख़ाली हथु ईंदो हो ऐं इहो हिननि जे फ़ाक़े जो ॾींहुं हूंदो हो। हिननि जो घर बसि ईअं ई हलंदो हो। कमु मिलियो त वेलो मिलंदो हो, न त बुखे पेट ॾींहुं गुज़ारींदा हुआ। छोकिरे खे माउ जो जवाबु ॿुधी ॾाढो सदमो रसियो। हू सोचींदो रहियो, मूंखे बुख लॻी आहे ऐं घर में खाइण लाइ कुझु न आहे। थोरी देरि खां पोइ हुन माउ खां पुछो, तव्हां वटि 25 रुपया आहिनि? माउ वराणियुसि, हा आहिनि। ठीकु आहे, 25 रुपया मूंखे ॾियो। हुन माउ खां उहे पैसा वरिता। उन खां पोइ बाल्टी खणी उनखे भरियो ऐं 2 गिलास खयां। 25 रुपयनि जी बर्फ़ वठी बाल्टी में विझी सिनेमा हाउस पहुतो। इहो गर्मी जो ज़मानो हो। हुन हुको ॾियणु शुरू कयो, थधो पाणी पीओ। माण्हू गर्मी में पाणी पीअण लाइ बेताब हुआ। नींगर जो थधो पाणी जल्द ई विकिरो थी वियो। कुझु माण्हुनि त हिन खे ॿार हुअण करे वधीक पैसा ॾिना। हू जॾहिं ख़ाली बाल्टी ऐं गिलास खणी घर पुॻो त हिन वटि तमामु घणा पैसा हुआ। हाणे हू रोज़ानो ईअं कंदो हो। सुबुह जो स्कूल वेंदो हो ऐं शाम जो पाणी या ॿी का शइ खपाए कमाए घर ईंदो हो। ईअं नींगर 10 साल कंदो रहियो। हिकु तरफ़ ही कमाईंदो हो त उन सां गॾु पंहिंजी तालीम बि मुकमिल कंदो रहियो। नेठि हुन पंहिंजी तालीम मुकमिल करे हिकु सुठी नौकरी हासिल कई, जंहिंमां हिनखे तमामु बहितरीनु पघार मिलणु लॻी। उन सां गॾु ही शाम जो कारोबार बि जारी रखंदो आयो। हिन जी पंहिंजी नंढड़े ख़ानदान सां सुठी ज़िंदगी गुज़रण लॻी। अलाह ताला हिनखे एतिरी त बरकत अता कई हुई जो हुन पंहिंजो पुराणो घर ॿीहर तामीर करायो। हर कोई हिन नींगर जी इज़त करणु लॻो। दोस्तो, मुश्किल ऐं ॾुखियूं हालतूं इंसान जी तरक़ीअ लाइ हिकु ॾाको साबित थी सघनि थियूं। रुगो इंसान सिर्फ़ु हिमत करे ऐं पंहिंजे अंदर में पको अज़म पैदा करे। ज़िंदगी में असुल अहमियत हमेशह सुठी शुरूआत जी हूंदी आहे। अगरि माण्हू एतिरो पोइते खां पंहिंजो सफ़र शुरू करण ते राज़ी थिए, जितां हर क़दम खणणु असुल में अॻिते वधणु आहे, त पोइ का बि शइ उनखे कामयाबी ताईं पहुचण में रुकावट नथी विझी सघे।